हैदराबाद में इरिगेशन मुत्तहदा फेडरेशन पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतजाज कयो वियो। खादिम हुसैन खोसो, राणो खान जतोई ऐं ॿियनि जी अॻवानी में मुलाज़िमनि प्रेस क्लब साम्हूं नारेबाज़ी कंदे चयो त ग्रुप इंश्योरेंस ऐं सन कोटा में मुश्किलातनि सबबि मुलाज़िम सख़्त परेशान आहिनि। असांजे मेन मुतालबा आहिनि त असांजो सन कोटा बहाल कयो वञे, असांखे मेडिकल कार्ड ॾिनो वञे गरीबनि खे। सिर्फ इंतकाल कर जाने वाले लोगों को नौकरी मिल रही है, उनके बच्चों को, उन्हीं को ग्रुप इंश्योरेंस मिल रहा है। यानी कि सिंध गवर्नमेंट की पॉलिसी के तहत हमको 60 साल की उम्र से पहले खुदकशी करनी पड़ेगी। इस सूरत में हमारे बच्चे को नौकरी मिल सकती है और इसी सूरत में हमें ग्रुप इंश्योरेंस मिल सकता है। जायज़ जेके मुतालबा आहिनि, सेहत कार्ड आहे नंढनि मुलाज़िमनि खे ॾिनो वञे, फौती कोटा खे आसानी बनायो वञे ऐं उन खां अलावा जेको रिटायर मुलाज़िम थिए थो उन जे औलाद खे नौकरी ॾिनी वञे त जीअं बाक़ाइदे उन जो चुल्हो अॻिते ॿरंदो रहे। हुननि मुतालबो कयो त सन कोटा, ग्रुप इंश्योरेंस ऐं रिटायरमेंट खां पोइ समूरियूं सहूलतूं फराहम करे मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन शाहिद सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।